वेंदुसि। मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे त मां बि दुकान ते कोन वेंदुसि। भल दुकान जो सॼो सामान सड़ी वञे, भल मूंखे नुक़सान थिए, जेसि ताईं सह सघंदुसि सह सहींदुसि, पर मां बि दुकान ते कोन वेंदुसि। पुट खे पीउ जी परवाह ई कान्हे। मां मञा थो मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿारनि खे सम्झ में नथियूं अचनि या वणनि कोन थियूं। नंढे पुट त चई छॾियो त मां तव्हांजी दुकान ते वेंदुसि ई कोन। मूं चयो हालतुनि खे बदिलाइण ज़रूरी आहे, पर ॿिए खे छा चवां, इन करे पाण खां शुरूआत कयमि। दुकान ते वञणु बंदि करे छॾियुसि। कॾहिं का फाइल चेक करणी हूंदी आहे या कंहिं पने ते सही करणी हूंदी आहे त हलियो वेंदो आहियां, न त घर में ई वेठो हूंदो आहियां। मंदर में वञी दोस्तनि सां टाइम पास कंदो आहियां। घर में त कोई आहे कान जंहिंसां ॿ अखर ॻाल्हाए सघां, छो त घर वारीअ खे त मुंहिंजी चिंता कॾहिं हुई कान। हुनजे लाइ त हुनजा पुट ई सभु कुझु आहिनि। हुनजा पुट त कॾहिं का ग़लती कंदा ई कान। हुनजे पुटनि खे कुझु सम्झाइण लाइ अञा वात खोलींदो ई मसां आहियां त ख़बरदार जो मुंहिंजनि पुटनि खे कुझु चयो अथव त उते ई मुंहिंजो वात बंदि कराए छॾींदी आहे। इन करे चुपचाप घर में वेही सॼो ॾींहुं टीवी ॾिसंदो रहंदो आहियां। शाम थींदे ई विस्कीअ में पाणी मिलाए तेसि ताईं पीअंदो आहियां, जेसि ताईं अखियूं निंड में उझामण कोन लॻंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं राति जो निंड खुली पवंदी आहे त बालकनी में वञी पीअंदो आहियां। दिमाग़ हवा सां गॾु तेज़ डोड़ण लॻंदो आहे। अक्सर पंहिंजी माज़ीअ में हलियो वेंदो आहियां, जॾहिं मां पूरी सारी कमाईअ वारो हूंदो हुउसि। किन दोस्तनि सलाह ॾिनी त जॻहियुनि में पैसा सीड़ाए फ़ाइदो थींदे। मूं पैसा सीड़ाया ऐं फ़ाइदो थियो। कुझु जॻहियूं ठही पयूं, उन्हनि जा भाड़ा अचण लॻा, मुंहिंजी कमाई बि वधी रही हुई। जॻहियुनि जा अघ चोट चढ़ण लॻा। ॿीणा टीणा छवणा अठूणा छलांगनि मथां छलांगूं ॾेई रहिया हुआ। ऐं मूंखे ख़बर ई कान पई त कॾहिं मुंहिंजो नालो शहर जे शाहूकारनि जी लिस्ट में शुमार कयो वियो। मुंहिंजी शाहूकारी मुंहिंजनि ॿारनि जे सम्झ में अचण लॻी। उन्हनि जूं घुर्जूं वधी वयूं, नखरा वधी विया, पर मूं पूरा कया। मुंहिंजे पुट जे हिकु दोस्त पैसा वापसि ॾियण खां मना करे छॾी। मूं हुनजे दोस्त खे ॿ चार अखर चया त मुंहिंजो पुटु मूंखां नाराज़ थी वियो। चवे थो मुंहिंजे दोस्त खे छो था तव्हां चयो, जेकी चवणो अथव मूंखे चओ न। अड़े भाई, हुन मुंहिंजी महिनत जी कमाई जा पैसा खाधा आहिनि, मां हुनखे न चवां? कमाल आहे। चुप करे वियुसि। पुट दुकान संभाले रहियो हो, घर में पैसा अची रहिया हुआ। मुंहिंजे पंहिंजे हिकु दोस्त पंहिंजी मजबूरी ॿुधाईंदे चयो त मां तोखे पैसा वापसि नथो ॾेई सघां, तो मुंहिंजी BMW कार खणी वञ। मां हुनजी कार घर खणी आयुसि। उन कार जे करे घर में टेंशन पैदा थी विया। अलाए कंहिंजा फोन अचण लॻा, लुटेरनि जा, धाड़ेलनि जा, कि पैसा ॾे न त तुंहिंजो खून कंदासीं, पैसा ॾे न त तुंहिंजे पुट खे किडनैप करे वेंदासीं, पैसा ॾे न त तुंहिंजी BMW कार खे बाहि हणी छॾींदासीं। टेंशन मथां टेंशन, टेंशन मथां टेंशन। माइट फोन करण लॻा त तुंहिंजी लॉटरी लॻी आहे, भाई असांखे बि कुझु पैसा ॾे। ॿियो टेंशन। मथां वरी पुट पाण में लड़ाई करण लॻा त मूंखां पोइ इहा BMW कार कंहिंखे बि न ॾे। टियों टेंशन, टेंशन टेंशन, तनाव तनाव तनाव। जीअं तीअं करे सभिनी खे सम्झायो
ऐं इन्हनि टेंशननि मां ॿाहिरि निकितुसि। ॿ ॾींहं अॻु पोटो अची साम्हूं बीठो, चयईं 2 लख रुपया ॾियो, मार्कूं घटि खई वठमि, कॉलेज में एडमिशन नथी मिले, 2 लख रुपया ॾींदुसि त एडमिशन मिली पवंदी। मन में आयो, चवांसि पिणे जेके दुकान मां पैसा पासीरा करे रखिया आहिनि उन खां वञी वठो, पर चुप करे वियुसि। चयोमांसि त कॉलेज में मुंहिंजी सुञाणप आहे, मां कंहिंसां ॻाल्हायां थो। ॿिए ॾींहुं मुंहिंजे पुट दुकान ते अचण जो बंदि करे छॾियो। अरे भई, दुकान ते न अचण सां छा थींदो? कमाई बंदि थी वेंदी, तुंहिंजो घर कीअं हलंदो? जेको तूं हाणे अञा नओं ठाहियो आहे, मुंहिंजो घर कीअं हलंदो? पर न, अॼु मंझंदि जो टीवी ॾिसी रहियो होसि त अचानक अखियूं भरिजी आयूं। टीवीअ में हिकु पुटु पंहिंजे पीउ खे चई रहियो हो त तूं असांजे लाइ कयो ई छा? मूंखे लॻो मुंहिंजो पुटु मुंहिंजे साम्हूं बि मूं ते आङुर ताणे मुंहिंजी ईमानदारी ते सुवाल उथारे रहियो आहे त तूं असांजे लाइ कयो ई छा आहे? अरे पुछीस त तोखे नंढे मां वधाए करे वण कंहिं कयो? तुंहिंजी हर इच्छा, तुंहिंजी हर ज़िद, तुंहिंजो हर ज़रूरत कंहिं पूरी कई? स्कूल खां वठी करे कॉलेज जी पढ़ाई, पोस्ट ग्रेजुएशन ताईं गाटे भॻा ख़र्च कंहिं भरिया? पर ॿार सम्झनि किथे था? मानस खे वर चयो त पुट खे सम्झाए त चवे थी मूंखे ॾोरापन ॾियो, पाण वञी पंहिंजे पुट खे परचाओ। पाण वञी पंहिंजे पुट खे परचाए। ठीकु आहे भाई, मां पाण थो वञा। मां ई लॻी वियुसि पुट वटि, ॾाढो सम्झायोमांसि, पर हुनखे न मञणो हो, सो हुन न मञियो। मां हार खाधल मुंहुं खणी वापसि मोटी आयुसि। रस्ते ते अची रहियो हुउसि त मन में ख़्यालु आयो त जे मुंहिंजे पुट खे मुंहिंजी परवाह न आहे, मुंहिंजी जोइ खे मुंहिंजी परवाह न आहे, त मां हुननि जी परवाह छो करियां? मां बेकार में पंहिंजो पाण खे तनाव में छो विझां? मूं हुननि जे लाइ सभु कुझु कयो आहे, हाणे हुननि जो फर्ज़ आहे त हू पंहिंजे लाइ कुझु कनि, मुंहिंजे लाइ कुझु कनि। उते ई फ़ैसिलो कयो। हाणे मां बि दुकान ते कोन वेंदुसि। कंहिंसां था ॻाल्हायो? हाँ, मोबाइल बंदि, आईपैड बंदि, कंहिंसां था ॻाल्हायो? ईअं पंहिंजो पाण सां बड़बड़ करे पंहिंजो मगज़ ख़राब कजो, पोइ था चवनि मूंखे तनाव थो थिए। हिन माई खे कहिड़ी ख़बर त तनाव छा थींदो आहे? पर न, मां हाणे दुकान ते कोन वेंदुसि। भले मुंहिंजो नुक़सान थी वञे, भले सॼो सामान सड़ी वञे, जेसि ताईं नुक़सान सहे सघंदुसि सहे साईंदुसि, पर हाणे मां बि दुकान ते कोन वेंदुसि। बस।